अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिए सिंध जिए लतीफ़ जी ॿोली। ही लोकेशन तव्हांजे आॾो आहे, सरेआम मंशियात पई हले। हाणे ही मां पुड़ी बि हिकिड़ी हथु कई आहे। ही ॾिसो तावीज़ तव्हांखे जेको लॻे तव्हांखे उन ग़रीब खे त मां नथो ॾेखारियां, छो त उहे वापरा आहिनि त उन्हनि जे लाइ छा ॻाल्हायां। बाक़ी हाणे ही तव्हांखे खोले ॾेखारियां थो। मां त सम्झो में तावीज़ अथसि को हथ में पर पोइ मूंखे ॿुधाईं त 200 रुपए जी आहे, 200 रुपया हिन जी क़ीमत आहे। हाणे हिन जो वज़न ॾिसो, 200 रुपया क़ीमत। ईंदा हलिया सभु। अब छा था कयो, छा था कयो मुंहिंजा दिलि भरो? हा न तव्हां पर अहिड़नि ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जो तव्हां इहे नशा कयो, मां कंहिंखे था ॾियां? न ॾिस माशाअल्लाह तुंहिंजो त सभु रोज़गार वारा आहिनि, आहिनि ग़लति आहे न। गंद में हे गंद जे ढेर मुटण हिते अचनि था, छा हाणे वधीक लफ़्ज़ मां ॻाल्हायां। उते तव्हां जहिड़ा माण्हू जो हिते हा तव्हां जहिड़ा माण्हू जो इहे नशा कनि। नालो ॿुधाए। न आहे न, मूंखे वीडियो ते ॿुधाए। नालो ॿुधाए, जल्दी नालो ॿुधाए त मां। हा उमेश कुमार। अदा उमेश, कहिड़ी फैमिलीअ सां लाॻापियल आहे, कहिड़ो हुनजो ज़िक्र कया, तूं छो थो करें? हाणे हे ॾिसो, ही छा आहे? मौत। छा आहे हिन में अंदरि? घणे जो आहे पुड़ी? इहा घणे जी आहे? 2-2.5 जी पुड़ी आहे। भाऊ तूं बि इहो ई थो करे? तव्हांजो नालो? शादीशुदा आहियो? बचड़ा घणा आहिनि? पोइ हे छा थो सम्झे, हे त ज़िंदगी न आहे, हे त मौत आहे। हा आहे न आहे मौत। हे जेकर मां तुंहिंजे नुक़सान में न आहियां हमेशह, मां चओ तव्हांजे नुक़सान में आहियां, हा या मूंखे को शौक़ु आहे तव्हांखे जेको आहे हिते वीडियो ते को ख्वार करण जो, मां चाहियां त उहो त तव्हां हाणे हिते वेहंदव न मिसाल भई पुलिस तव्हां में हथु विझे, हा मां चाहियां थो ही जेके मंशियात फ़रोश आहिनि, ॾिसो तावीज़ वांगुरु जेके कई वेठा आहिनि, इहे वधिजनि। अब आहे मूंखे खोले ॾेखार, अब खोले ॾेखारींदे न तूं वरी ईंदे वीडियो ते? अलाए तोखे शौक़ु आहे वीडियो ते अचण त भले अचु। अब आहे मूंखे खोले ॾेखार। हे जेको पुटु हलो नंढड़ो हलो अचो था, हे ॾिसो था तव्हां वीडियो ते तव्हां था बीहो। हाणे हे 200 रुपया हिन जो वज़न ॾिसिजो। हे त पोइ करोड़े रुपया था कमाइनि रते दरे में। ख़ुदा जी का मार पइनि, ख़ानदान हिन जा नस्ल तबाह थियनि। जेके असांजे नौजवान जी 50 रुपए। हाणे जेको आहे सख़्ती वधी वई आहे त अब थोरो हथु न विझंदुमि हिन में, ॾेखार मूंखे। हाणे ओ ही नंढड़ो इहो एतिरो टुकड़ो 200 रुपए जो आहे? अल्लाह 600 रुपया थी विया। कहिड़ी उहा 600? पौंड्रे पूरी 600 रुपया थी विया। उहो पौंड्रे छा आहे? उहा हीरो न आहे, उहा आयस खां अलॻि आहे। आयस आहे न इहा त आदमशुमारी खां पोइ सरे असांखे हे मोकिले हुन त भले जीअरे मरनि। जीअरे तव्हां पंहिंजे लाइ मोहताज हूंदे, ॿिया छा था ॾियनि? जंगनि जे दौरान इस्तेमालु थींदो हुजे जागन। बसि जागन छा दाणे उहो त जागण दादा वरी चवंदो मां हमेशह बंदि कयो इहा शइ। इहो सुठो अमल न अथव, मां ॿुधायांव थो। जेकॾहिं आईंदा इहा शइ असां ॾिठी त असां पुलिस खे इतलाह ॾेई करे पोइ भले हिते तव्हां नशो कंदड़ हुजो बि न, असां ॿधाईंदासीं। पोइ बि ग़लति आहे। घणा 5 ॿार ॿुधाई? इहे 200 रुपया हिते जेके घणी पुड़ी पीअंदो आहे? सची ॿुधाए। 1000 जी 1000 जे करे बचनि खे घणा कमाईंदो आहे डेली? 700-800 1000 ई ॿधमि। पहिरियों डेली रोज़गार बि न हूंदई तोखे, हा तूं 1000 फूके थो हिते नशे ते, उहे तूं बचनि खे 1000 रुपयो। केॾी दुआऊं कंदई? अॼु हिन हाल में ॾिसंदा हूंदई, ख़ुशि थींदा हूंदा? केतिरी उमिरि अथनि? रहम खा, रहम खा। असां ते न पंहिंजे बचनि ते ई रहम खा। पंहिंजे सिर ते त रहम नथो अचई तोखे। घटि में घटि उहे जेके जवान बचड़ा त हिननि जे रोज़गार जे लाइ कर। इहो 1000 बि जेकॾहिं बचति कयो
ख़ुदा खे मञो यार ये जेका लानत आहे नशे जी आहे बचन जे अॻियां शर्मिंदा आहियूं साईं साहिब अचनि जा असांजे हिते शहर में इहा शइ विकिरो थिए थी या ॿाहिरां अची खपाए हलिया था वञनि अचे थी सर ॿाहिरां अचे थी न भाउ ॿाहिरां अची खपाए हलिया वेंदा आहिनि मदई न उहे आणनि था उहे खणी जी अचूं मदई जी मोटी साईं हिकिड़ो 1000 जी वरिती हिते 5 शइ जी साईं वरिती खपाइनि था हा माना हिते बि खपाइण वारा रते दरे जा ई हूंदा न पोइ त अब वठी आया 1000 जी उन मां मिड़ई सनी करे खपायो डाणियो कुड़ी पकड़जी वियो चालान माना इहो जी डाणियो हलाईंदो उहो पकड़जी वियो टे चौथों ॾींहुं चालान फौजी डाण 3-4 ॾींहं चालान थी वियो ॿिया ॿियो बि हिकु ॿ हितां जो हुयो जमादार हुनखे पुलिस पकड़ी हेॾे हेॾे त ॾिसे केरु आहे जमाली हा गाला गाला जत किथां जो आहे माना जमाली ईअं न शादीशुदा आहे घणा बचड़ा अथई 3 6 हाणे 6 हे तुंहिंजो लकाप घर कीअं हलंदो हूंदो माना उहे लोड़ियनि था तूं हिते नशनि में उॾारे थो पर छा थो सम्झे ज़िंदगी आहे छो मजबूर आहियो छा में मजबूर आहियो कहिड़ो तकलीफ़ आहे तव्हांखे मजबूर छा में आहियो ये सोबत में फांसी आयो माहौल में फांसी आहे बाक़ी रही ॻाल्हि इहा त भाऊ मजबूर कोन आहियो अदा तो बधे न पेर तो बड़े बस इंसान पाण न अची पाण किनो आहे न ॿिए कंहिंखे ताक़त आहे छा चवणी आहे हिकिड़ो त केरु कई अदा मूंखे हिन असांजो इस्लामी मुल्क मां असांखे पाण न खरां त ॿियो माना हिते बंदि कयो वञे त बेहतर छा जी हिकु त इस्लामी मुल्क आहे इस्लामी मुल्क त बेशक आहे पर छा थो सम्झे कलमे पढ़ण सां त रुगो मुस्लमान न थींदो आहे न कोल ऐं किरदार बि त हुजेसि न मुस्लमाननि वारो हर शइ आहे न साईं हा कोल किरदार मुस्लमाननि वारो हुजे न पराए बचनि जो तूं मुस्तक़बिल तबाह कराए छॾिया हाणे ॿुधाए 5 ॿार तूं त ॿुधाए 6 ॿार हो त ॿुधाए अखियूं खुलनि कोन थियूं हे कहिड़ी फैमिलीअ सां लाॻापियल आहे मां त शर्मिंदा थो थियां यकीन कर हक़ीक़त मां शर्मिंदा थो थियां न न न शर्मिंदा न करो मां शर्मिंदा थो थियां अहिड़नि माण्हुनि जी मां वीडियो भरींदे अबा हिकु त सरदार ॾिसो जीअं गुता आहिनि त इहे बंदि कर ईअं बाबा बंदि कर मां तुंहिंजे वारसनि सां मिलंदुसि जेकॾहिं तोखे कोई बि आहे सपोर्ट वारो मां त उन सां ॻाल्हायां पर ख़ुदा खे मञे बेगुनाह बसि इहो माना थोरे थोरे ते बसि छॾियो इहे पैसा बि वठी था वञनि हा न कोई हलायूं नथा बि असां खां पीअण वारनि खां रेग मार हाणे खयूं था वञनि इहो माना वधी वरी छॾे ॾियनि वधी वरी छॾे माना ॾियनि पैसा वठनि था इहो था कनि हाणे 2-3 चकर इहो माना मूंखां इहे पैसा आहे इहो ॾाढो ज़ुल्म थियो अथव बसि छा कयां हाणे ग़लति कमु त आहे जॾहिं ग़लति माण्हुनि खे तव्हां हेड़े तव्हां वारो ॾींदो रस्तो ॾींदो त आख़िर हर को लुट मार कंदो न हाणे मिसाल मां आहियां मां बि बीह आहियां मथां त वीडियो हलाईंदो मां हेतिरा पैसा ॾे न त तुंहिंजी वीडियो हलंदी हा साईं तूं कढंदे पोइ ख़ुदा खे मञियो बंदि कयो ख़ुदा खे मञियो बंदि कयो जी सिंध वासियो ॾिठो ही रते दरे में हालति लॻी पई आहे काफ़ी सारा मूंखे ॾिसी करे भॼी विया ओचितो मुंहिंजो बि हिते चकर थियो ही बदबू वारो पासो ईअं सम्झो त गंद या ढेर हिते पिया हूंदा बचिड़ा हलो छो नथा हिते तव्हांखे मज़ो थो अचे तव्हां वीडियो ते अचो था निकिरो था हलो हीअ हालत आहे हीअ हालत आहे हा न ॾिसो न किचिरो